सेज हयाती। मुझी साल अथी करे, मुझी मुखालफत नथी करे। मुझे दुश्मन भाटे पीर एहसान जे अचण ते तो खुश थी आई। ओए त मुखे पक थी वई त ससुई के तो हितां कढियो आहे। न त हेतिरी चौकीअ जे हूंदे ससुई हितां कीअं निकिरे हा। मां साईं छो कंदसि भला? जे तो ईअं न आहे कयो त तुंहिंजे ज़बान खे ज़ंग छो लॻी वियो आहे। ज़बान जो अटकण ऐं जिस्म जो ॾकण इहा गवाही ॾेई रहियो आहे त इहो जुर्म तो कयो आहे। इन ख़ौफ़ में त मां तोखे मारे ससुईअ सां शादी न करे विझां। न साईं न मूं ससीअ खे न आहे भॼायो। इहो कमु माई बसरा जो आहे। भले तुंहिंजी मुरीदाणी आहे पर वॾी चालाक अथई। बस ना ईअं नथी करे सघे। उहे मुंहिंजे कावड़ ऐं जलाल खे ॼाणे थी। उहे ईअं कीअं कंदी? जीअं ससीअ जो हुल कबूतर हुलायो। तुंहिंजी इहा ॻाल्हि सची आहे रेशम बेगम। ससुईअ जे हिते मौजूदगीअ जी ॻाल्हि ॿाहिरि निकिती, जंहिंजी सज़ा मूं बसरा ऐं कबूतर खे पुराणे कोट में बंदि करे ॾिनी हुई। पोइ इहा ख़बर माई बसरा खे हूंदी त हितां ससीअ खे कंहिं गॾियो। ठीकु आहे, बसरा खे पंहिंजी ज़रूरत ॾियां, ॾिसां त उहो कीअं नथी ॿुधाए। हा साईं, इन माई बसरा खे बुछड़ो कयो त सभु सचूं कंदव। ठीकु आहे हाणे तूं वञ। फ्रिज में जॻह भंग घोटी पई आहे, वञ उन मां चमन भरे अच त मां पी पंहिंजो हियां ठारियां। साईं मूंखे पाण खे अवां ॾांहुं अचिणो हो पर न अची सघियुसि। पर जॾहिं तव्हांजो न्यापो मिलियो त डोड़ंदो आयुसि। न बहादुर, हक़ीक़त में मूंखे तुंहिंजे तॾे ते अचिणो हो, छो त मरहूम दरिया ख़ान असांजो पको मुरीद हो। उनजी उज़र खाई तव्हां सां करणी आहे। मां तव्हां वटि दुआ घुरण ज़रूरु ईंदुसि। इहा त मूं लाइ अवां जी वॾी करम नवाज़ी थींदी मुर्शिद साईं। बहादुर ख़ान, दुनिया में वॾियूं वॾियूं जंगियूं लॻियूं आहिनि ऐं उन्हनि में हज़ारे माण्हू हुआ आहिनि, पर आख़िरी ॻाल्हि फिरीसिरी फ़ैसिले ते ईंदी आहे। हा मुर्शिद साईं, हर तकरार जो हल ॻाल्हियुनि सां ई थींदो आहे। सरदार शाहज़मान मिलियो हो मूंसां, हू फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहे। मां चाहियां थो त तव्हां ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं ॿुधी फ़ैसिलो करे छॾियो। तव्हां छेड़नि जा मुंहं भरण ॾींदा। ऐं हा बहादुर, जेकॾहिं हाशिम दिलावर तुंहिंजा ॾोही आहिनि त तुंहिंजो वाल साहब घटि कोन हो। हुन बि हाशिम जा ॿ भाइटिया, हिकु मासूम पुटु ऐं हिकु न्याणी बि माराई। मुर्शिद साईं, जॾहिं दिलावर ऐं हाशिम गिरफ़्तार थिया आहिनि त पोइ इन सरदार शाहज़मान खे फ़ैसिलो यादि आयो। बहादुर बाबा, तूं मूं ॾे ॾिस। मुर्शिद साईं, अवां लाइ त लख इज़तूं आहिनि, पर साईं मूंखे सोचण लाइ कुझु मोहलत। ठीकु आहे, पर मानी खाए पोइ वञ। सरदार साईं, हाशिम खां सवा सॼो घर सुञो थी वियो आहे ऐं हाणे त ॿिनि वेलनि जी मानी लाइ बि तकलीफ़ में आहियूं। सरदार साईं, कीअं बि करे हाशिम खे आज़ाद करायो, न त उनजी जुदाई हाणे मूंखां बर्दाश्त कान थींदी। भलिया ख़ान, मुंहिंजे हूंदे तव्हांखे फिक्र करण जी का बि ज़रूरत न आहे। मुंशी अचे त मां हुनखे चवां थो त तव्हां ॾे राशन पाणी पहुचाए वञे। सरदार साईं, फ़ैसिलो थी वञे हा न त बहितर हो। भलिया ख़ान, मां कोशिश में लॻो पियो आहियां। अलाह मूं आसरो न लाहे, अलाह भलाई कंदो। हा वेठो आहे न, मूं चइनि चङनि सां बि ॻाल्हायो आहे। अलाह कंदो त का सुठी ख़बर मिलंदी ऐं उहे 4 चङा इन बहादुर खे राज़ी करे वठंदा। न सरदार साईं, बहादुर ॾाढो ज़िद्दी आहे, हू खून बख़्श कोन कंदो। बस सरदार साईं, तव्हां रुगो हिकिड़ो असां ते एहसान कयो, को सुठो वकील करे हाशिम ऐं दिलावर वारनि जो केस विढ़ो। भलिया ख़ान, केस हली रहियो आहे। ॿी ॻाल्हि त मूं तव्हांजी इजाज़त जे बग़ैर
वकील करे छॾियो आहे। वकील बि मज़बूत वकील आहे। केस ॾाढो ॻरो आहे। दिलावर ऐं हाशिम हिक खून में न पर टिन खूननि में ॾोहीन। ॿियो त पलिया ख़ान हाशिम ऐं दिलावर जेल मां भॼी करे पंहिंजो केस पाण हथ सां ख़राब कयो अथनि। इन्हीअ करे इन बहादुर ते मूं बार विझायो आहे त बहादुर ख़ान दरिया खान जो खून माफ़ करे। तूं दिल जा कर पलिया ख़ान। इन्हीअ केसनि मां हाशिम वारनि जी ज़मानत ईअं मंज़ूर कराए वेंदुसि। महिरबानी सरदार साईं। हिकिड़ी अलाह खे ॿियो अव्हां खे भारत आहे। तूं फिक्र न कर। अलाह मुआसिरो न लाए। अलाह कंदो त तुंहिंजी न्याणी तोखे मिलंदी। तूं दिलि जाए। दिलावर मूंखां सिवा तुंहिंजी ज़िंदगी कीअं थी गुज़री? छा तूं पंहिंजी मीरा खे विसारे छॾियो आहे? तोखे हिकु पल न ॾिसां तंहिं पल खे तो साल चवां। जे साल न ॻाल्हाई त छा थी पए? मीरा हिन सिटरुनि सां ईअं लॻंदो आहे ॼण उस्ताद बुखारी मुंहिंजी दिल जी तर्जमानी कई हुजे। दिलावर मां तुंहिंजो इंतज़ार करे रही आहियां। मूंखे विसारे न छॾिजांइ। शरी तूं त मुंहिंजी ज़िंदगी आहीं ऐं केरु पंहिंजी ज़िंदगी खे विसारे सघे थो छा? दिलावर असां तोखां सिवा दरबदर थियासीं। बेगार कैंपुनि में बि दरबदर हुआसीं। मां तोखे छा ॿुधायां त हिन मर्दाणी समाज में मां पंहिंजी लोही ऐं लॼ कीअं बचाई आहे। मीरा मां हाणे अची वियो आहियां। हाणे जेकॾहिं तोॾे के मेरी अख सां ॾिठो न त मां हुन जूं अखियूं कढी कावन खे ॾेई छॾींदुसि। इहे दम दिलासा न ॾे दिलावर। मुंहिंजो हूंदे बि मुंहिंजो नाही। कॾहिं कंदे मूंसां शादी? कॾहिं मां तुंहिंजे नाले सां मंसूब थींदसि? आखिर छो थो इंतज़ार कराई? मीरा मां त चवां थो त असां अॼु ई शादी कयूं त सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। पर छा करियां हालतूं इजाज़त ॾियनि ई कोन थियूं। आखिर केसी ताईं असां हालतुनि ऐं वक्त जे रहम करम ते जीअंदासीं। बस दिलावर हाणे मूंखां इंतज़ार नथो थिए। हाणे देर न कर। मूंसां निकाह कर। जिंदगीअ लाइ केतिरा ॾींहं। हाँ मीरा मां चाची सूमर सां ॻाल्हायां थो।
ममड़ी ज़रीना करे त करे छा? केड़न घरकानन में घर कहीं मुड़स मुजो काठ में पयो आ, सोचन में तू गुम लगी पई आई। सोचू न न चाची, हाँ मां त इहो पई सोचां त बहादुर लाइ खून माफ़ कंदो अलाए न। हाँ हाँ चङो चङो हाणे घणो सोचई बहादुर खून माफ़ कन। मूंखे ख़बर आ त तू केड़न ख्यालन में गुम लगी पई आई, केड़ियूं सोचूं आहिनि तोखे। हाणे उथी सोचन के छॾ, वञी चांवर पचाए, बुख लगी है। कलाक थियो आहे चांवर पई थी चूंडे। छोकरी सर नाराज न थियो त हिकड़ी सलाह ॾियां। चओ दीनू, छा तो चवीं बाबा? केड़ी तो सलाह दी मूंखे? बाबा साईं घर खां ॿाहिरि न निकिरंदा, पीर करामत अव्हां जे पोयां इज़राइल बणिजी पियो। दिनू, जिंदगी ऐं मौत अल्लाह जे हथ में आहे। इंसान इंसान खे छा मारींदो जंहिंखे पंहिंजे साह ते बि भरोसो न हुजे। पोइ बि बाबल अफ़सोस खां एहतियात भलो आहे। बेशक बाबा मौत जो हिकिड़ो ॾींहुं लिखियल आहे, पर कॾहिं कॾहिं बाबा अणखुटीअ जो बि मौत ईंदो आहे। दिनू, मौत मेणू न आहे, परणू गार न आहे। मौत जे खौफ खां घर में लिकी कोन वेंदुसि, मुड़स थी मौत खे मोह ॾींदुसि। जेका बाबल साईं जी मर्ज़ी बाबा। हेलो, केर? तुंहिंजो मौत पीर करामत। तूं जेको पीर एहसान जे आसरे ते असां मथां ज़हर थो गाची, हुनजो बदिलो मौत अथई जेको तोखे मिलण वारो आहे। तूं पंहिंजे सिर जो ख़ैर घुर पीर करामत। छो त पीर एहसान हाणे तुंहिंजे जनाज़े जी नमाज़ पढ़ाइण लाइ अची वियो आहे। पीर एहसान मुंहिंजो आहे। अॼु न त सुभाणे असां हिकु थी वेंदासीं, पर उहो ॾींहुं तूं ॾिसी कोन सघंदे, छो त मां तुंहिंजे मौत जो सामान तयार करे छॾियो आहे। मरण लाइ तयार थी वञो। हाणे मूंखे बि पीर एहसान सां मिलणो ई पवंदो। पक्को थी जाए बहादुर खान, पक्को थी जाए। जेको थियो न उनखे मुंहुं ॾींदासीं। तुंहिंजो मथो केॾीमहिल फिरी वेंदो आहे, ऐं मथो फिरी वई न तो मता खून माफ़ कंदो अथई। मां एतिरो चरियो न आहियां बाबा जो खून माफ़ करे छॾियां। जेतिरो मां रोनो आहियां न, एतिरो ई हाशिम वारनि खे तड़पाईंदुसि, हिननि खे मेड़ू मिंथू कराईंदुसि, जीअं उन्हनि मूंखां मेड़ू मिंथू करायूं ससुई लाइ। हुननि मूंखे ससुई ॾिनी हुई जो मां हिननि खे खून माफ़ कयां। वही बहादुर खान, ये गर्मी ॾेखार। जे ससुई ॾींदई बि न इनकार करे छॾिजां, इनकार। मता खून बहा जे लालच में अची कद लड़काए बि असो सिधो सिधो जवाब ॾिजां न, ॾाढो ऊंचो करे जवाब ॾिजां न। ससुईअ में मुंहिंजो साव आहे कमदार नगो। हाणे ईअं सम्झ भाणज त ससुई मरी वई, जिथां केर बि वापसि कोन मोटियो आहे। ससी ओॾे हली वई आहे। ससुई मोई नाहे मामा, ससुई हिन जहान में मौजूद आहे। इहो तूं यकीन सां कीअं थो चईं त ससुई हिन जहान में मौजूद आहे? छा ज़मानत तोखे पक ॾिनी आहे? जॾहिं ईअं आहे बहादुर खान, त पोइ हिन शाह ज़माने गुत्तो में वॾो मतिलबु हूंदो। ऐं उहा ठही बि वॾो मतिलबी, छो त लालची इंसान अथई। हुनखे नबू कमदार खां वधीक केर बि कोन सुञाणे। न, ईअं न आहे। इहो इन करे जो मां हिन जहान में अञा आहियां। जंहिं ॾींहुं मां मरियुसि न, त पोइ सम्झ मामा साईं ससुईअ जा साह बंदि थी विया।
तव्हां हिते छो आया आहियो? छा लाइ आया आहियो? छो मां हिते नथो अची सघां? मुंहिंजे अचण ते पाबंदी लॻी आहे छा? या मां तोखां डिॼां थो? न तव्हां डिॼो था, न वरी मूं तव्हां लाइ का पाबंदी हणाई आहे। जेकॾहिं मुंहिंजे तरफ़ां का पाबंदी लॻायल हुजे हा न, त तव्हां मुंहिंजे फार्म जी चाउठ टपी न सघो हा। ये धमकी उन्हनि खे ॾे जेके तुंहिंजे तड़खनि खां डिॼनि। तूं अञा ॿार आहीं, तोखे मुंहिंजे हैसियत जी ख़बर ई न आहे। मां हुकूमत धुर जो माण्हू आहियां। मुंहिंजी मुरीदनि ख़ादमनि में वॾी इज़त आहे। जॾहिं तूं मुंहिंजे इज़त ते हिकिड़ो हथु खणंदे न, मुंहिंजे हज़ारनि मुरीदनि जा हथ तुंहिंजे ॻीचीअ में हूंदा। मूंखे ख़बर आहे पीर करामत तुंहिंजी पंहिंजे मुरीदनि ऐं ख़ादमनि में जेका न इज़त आहे, सॼे दर खे ख़बर आहे। पीर करामत मुरीद तोखां डिॼनि था, पता भुल में हुजी जेका तुंहिंजी इज़त था कनि। तुवारा मुरीद तुंहिंजे ख़ौफ़ जे करे तोखां डिॼंदा आहिनि। इन करे तुझे पेरनि ते पटका रखी हू पंहिंजी ज़िंदगी बचाइनि था। हाणे असली पीर एहसान अची वियो आहे। थोंकी पीर ऐं थोंकी हे असली पीर आहे। पीर करामत जिन हारनि जे पेरनि में ज़ंजीर विझी तू ज़ोरी उन्हनि को हार पो कराईंदे हैं। हाणे उहे हारी तोखां कोन डिॼंदा। छो कनि तुंहिंजो हार पो? छो वहन बेकर? तू केतिरो शरीफ़ आहीं ऐं केतिरो पीर करामत वारो पीर। हाणे माण्हू तोखे इहे ई ग़रीब आरी नारी तुंहिंजा मुरीद तोखे साम्हूं चवंदा ढोंगी पीर, ढोंगी पीर। मुंहिंजी करामत किथे आहे, केसी ताईं आहे? या अहसान तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी। पंहिंजी करामत जो ज़िक्र करण वारा बेवकूफ़ हूंदा आहिनि ऐं तूं हो बेवकूफ़ आहीं। ख़बर पइजी वेंदई त मां अकेलो न आहियां। सही तो चई, सही तो चई ढोंगी पीर करामत। जेकॾहिं तूं करामत वारो आहीं न त अकेलो हुजी हा। छो त मुनाफ़िक हमेशा हुजूम में हूंदा आहिनि। असां मुख़लिस आहियूं तॾहिं त अकेला आहियूं। जे तो वांगुरु मुनाफ़िक हुजूं हा न त तो वांगुरु हुजूम में हुजूं हा। असांखे पंहिंजे अकेले हुजण ते फ़ख्रु आहे। हूं त हूं हल वॾ रस्तो ढोंगी पीर। हाशिम, अञा त मां तोखे दिल जो हाल बि न ॿुधायो हुयो। मूं अंदर जे एहसासनि ऐं जज़्बनि खे मुनासिब वक़्त जे लाइ सांडे रखियो हुयो, पर तूं ईअं ओचितो हलियो वेंदे इहो त मूं सोचियो ई कोन हुयो। मूं त पंहिंजे प्यार जी हक़ीक़त जो ज़रो ज़ाहिर कयो हुयो ऐं तूं मुंहुं मोड़े वे। अनवर साहब फरमायो, मां वाजी दी केड़ी खिदमत करे सका तो? एसपी साहब तव्हां कानून जा मुहाफ़िज़ आहियो ऐं सॼे ज़िले जी पुलिस तव्हांजे अंडर में आहे। छा तव्हां मूंखे इहो ॿुधाइण आया आहियो? अनवर साहब कम जी ॻाल्हि करियो, असांखे ॿिया बि खोड़ सारा कम हूंदा आहिनि। एसपी साहब हिकु त पीर करामत मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो वेठो आहे ऐं मथां वरी मारण जूं धमकियूं बि मूंखे ॾेई रहियो आहे। एसपी साहब मूंखे पीर करामत मां जान जो ख़तरो आहे, इन ई करे मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। अनवर साहब ॾिसो, असां वटि एतिरी फोर्स न आहे जो असां हर माण्हू खे पुलिस ॾींदा वतूं। इहो पॉसिबल ई न आहे। माफ़ कजो अनवर साहब, मां वाजी हिन मामले में का मदद नथो करे सघां। त पोइ साईं
अवां कात कार्रवाई करो। मां पीर करामत खिलाफ़ का बि अहिड़ी कार्रवाई नथो करे सघां, छो त मूंखे मथां खां ई अहिड़ा ऑर्डर जारी कया विया आहिनि। त पोइ असां जहिड़ा मज़लूम केॾां वञनि राणा साहब? अनवर साहब, मां अवां सां को बि ज़ुल्म थियणु न ॾींदुसि। इन जो मतिलबु तव्हां हितां मायूस थी मोटी वञा राणा साहब। तव्हां सिधो सो अदालत में वञो, मूंखे उमेद आहे त तव्हांखे उतां इंसाफ़ ज़रूर मिलंदो। ठीकु आहे एसपी साहब, पोइ मूंखे इजाज़त, आऊं हलां। मुर्शिद साईं आओ आया अचड़ो कबूतर केडी मल हिन कपर त केडी मल हुन कपर ये जेको ॾाढो समूह आहे न इन असुल बाह बारे ॾिनी आहे। पीर एहसान साईं जेको कुझु करे थो इन जे चवण ते थो करे। ॾाढे समय इन पीर साईं जा कन भरिया आहिनि साईं। ॿियो त ॾाढो समो अव्हां जे खिलाफ़ बि ॻाल्हाए थो। मां त तोखे ॿुधायां ॾाढे समय जी का कमज़ोरी त हूंदी न लोंग फ़कीर। मुर्शिद साईं, पीर एहसान साईं जे कमदार ॾाढे समय जी कमज़ोरी आहे हुनजी धीउ ऐं हुनजो न्याणो। बाबा साईं, धीउ ऐं न्याणे में कमदार ॾाढे समय जो साहु पियल अथव। त पोइ ॾाढे समय जे धीउ जे घर खे साड़े रख करे छॾियो। जेकॾहिं हुनजो न्याणो मज़ाहमत करे त गोली हिकिड़ी हणोसि जीअं उबासी न खाए। ठीकु आहे मुर्शिद साईं, ॾाढे समय सां खट न थींदी। मां अहिड़ो नियापो मुराद ॾांहुं मोकिलियां थो त हू मोचड़ा कंहिंखे हणे। डंडन जी